तू ऐं सारा चाचा बहावल जे ॻोठ तरफ़ वञ। जीअं वक़्तु ॻोठ मां निकिरे न तव्हां मूंखे इतिला ॾिजो। मीर वक़्त ऐं बहावल हू त मूंखे ॻोल्हींदा था वतन। जेकॾहिं मां उन्हनि जे रुख पियुसि न त हू त मूंखे छॾींदा ई कोन। बच्चो जेकॾहिं वक़्तु तुंहिंजे पोयां आहे न तो इहो त तमामु भलो आहे। मीर छा तूं मूंखे मारण जे पोयां ई छा? बख्शल मां सोडल ई सारा दरिया खान जी औताक तू वेंदे वक़्तु ॾांहुं। वक़्तु जी जीअं तो ते नज़र पवंदी न तू रुख कजांइ दरिया खान जी औताक ॾे। पोइ वक़्तु तुंहिंजे पोयां हूंदो। बस तू रुगो दरिया खान जी औताक ताईं पहुचण जी कजांइ। बाक़ी ने वक़्तु खे संभालण असांजो कमु आहे। मीर कमु त जोखिम वारो आहे पर मां करे वेंदुसि। ठीकु आहे बख्शल तू निकिरण जी कर। बाक़ी असां दरिया खान जी औताक ते हलूं था। ठीकु आहे मीर। यार छा थो सम्झी मीर? बख्शल वक़्त खे उस ताईं वठी ईंदो। सरंग इहो कमु त बख्शल जी सच्चाई ते। छा बख्शल तो सां सचो ना है? सुडल इहा ख़बर अॼु पइजी वई। अचो त हलूं। सजाल खान आहे। शर्म अचणु घुरिजे नवाब खान। पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजे हथां माराए केस वरी मूं मथां करे। सजावल ॿुधो कोन अथई त मुहबत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। हा जाइज़ आहे मञा थो पर माण्हू एतिरो बि न करे पंहिंजे विरोध ऐं अना जे करे पंहिंजे माण्हुनि जो रतु वहाए ऐं कूड़नि क़िस्म के ॿियनि खे पियो फसाए। जेकर तूं ज़िद न करी आहे अॼु इन मुसीबत में न फासी आहे। छा तूं सम्झी त इहे तूं कूड़ा केस करे मूंखे फासाई? पाण खे बचाइण चाहीं तूं और तूं मूं हवाले कर। मां केस तां हथ खणा थो। न नवाब हाणे त नवाब खान मां चाहियां थो त तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में थोरी ज़ोर आज़माई थी वञे। छा सोचो मूंखे लक़ब कराए पोयां तुंहिंजे ॻोठ में ऐं मुंहिंजे घर में गिड़ंदे ऐं औरत तूं कढी वेंदे? नवाब खान समझी छो नथो? सोच अस्पताल मां जेसी ताईं घर पहुचंदे न तुंहिंजे ॻोठ मां तुंहिंजे पहुचण खां अॻु में 2-3 औरतूं अॻु में ई गुम हूंदई। कमीनो कंहिं चाहे चो ये वरी कहिड़ी धमकी ॾेई आहे? हाणे ॿुधो डॉक्टर खे चओ जल्दी मूंखे डिस्चार्ज करे ॻोठ पहुचणो आहे मूंखे। साहब सिजाल जो इंतजार कंदो या वापसि हलंदो? जेसी ताईं सिजावल हथ नथो अचे उन जी हिन औताक खे थाणो बनाए छॾियो। सूबेदार साहब एफजी तो असांखे वठी हलो, असां हाज़िर आहियूं। साहब हिते वेहण में तव्हांखे कुझु न वरंदो, असांखे थाणे ते वठी हलो। फिलहाल असांजे खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो पोइ सोचींदासीं त छा करिणो आहे। जवान वेही रहो। चाचा मूंखे थोरो ज़रूरी कमु आहे, मां वञा थो। थी सघे त राति मां कोन ईंदुसि। वञी काॾे थो जो राति जो कोन ईंदे? चाचा ॻोठां चकर हणण लाइ वञा थो। ठीकु आहे भली थी अच। चाचा थोरो पंहिंजो ख़्यालु रखिजो, मीर ॿाहिरि आहे ऐं उनहीअ मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। तूं मुंहिंजो को बि खटको न कर। मुंहिंजे साम्हूं आयो न रगड़जी वेंदो, घोटिजी वेंदो। बाबा सोच तव्हां सां सचो न आहे। तव्हां सां कूड़ हणी निकितो आहे। इहो घोट कोन पियो वञे। भला मूंसां कूड़ छो हणंदो? बाबा तूं सिधो आहीं, सोट जी चालनि खां वाक़ुफ़ न आहीं। उन मथां कुझु ॾींहं नज़र रखंदे न
त तोखे सॼी ख़बर बाबा पइजी वेंदी त वक्त तोसां केतिरो सचो आहे। हिनमहिल मुंहिंजो वक्त जे मथां को बि शक न आहे। जॾहिं हिन शक पियो पोइ मां ख़्यालु रखंदोसांसि। बाबा जेकॾहिं हिन वक़्तु ई सोट जे मथां नज़र रखंदे न त उनजी असलियत तुंहिंजी नज़र नॻियां अची वेंदी। तूं चवीं थी त मां ख़्यालु कंदुसि, पर मूंखे नथो लॻे वक़्तु मूंखे हाणे को धोखो ॾींदो। बाबा तूं वक़्तु जी जांच कंदो रहो, तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त इहो तोसां केतिरो सचो आहे। ये बंद पियो ई सूबेदार। सिजावल खान, तूं सम्झींदो त मां ईअं आसानी सां टरी वेंदुसि? मूं तोखे पहिरियां ई ॿुधायो हुयो त मुंहिंजी अखि में सूअर जो वार आहे। जंहिं तरफ़ ॾिसां उनखे कॾहिं बि बख़्श न कंदो आहियां। हाणे हलण जी कंदो या इहा तकलीफ़ असांखे करणी पवंदी? एसपी साहब, हेलो। हाँ जी सर। हाँ सर, ठीक है सर, ठीक है। सूबेदार तो छा कजी माखी सम्झो आहे सिजावल खान खे? जो आसानी सां लाहे खाई निकितो हलियो वेंदी। हा, मां मिठी माखी आहियां, पर पंहिंजे सॼणनि ऐं दोस्तनि जे लाइ। सूबेदार, मां पंहिंजे दुश्मननि जे लाइ कड़ो टू आहियां। आईंदे न गलो ख़राब थी पवंदी। इन लाइ आईंदा सिजावल खान में जेकॾहिं हथ विझी सोचे समझी विझजांइ। मिलंदासीं सिजावल खान, तोसां वरी ज़रूर मिलंदासीं। चुगलनि तमामनि सां मिलंदासीं। जॾहिं बि मिलंदासीं सिजावल खान जे तरफ़ां इहो साॻियो ई मोचड़ो तुंहिंजे बूथ ते लॻंदो। हाणे निकुर। जमादार, सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।